लखु सलवात पढ़ी थसे रब तुंहिंजो वाइदो थियल आहे त मुंहिंजे महबूब ते सलवात पढ़ी दुआ घुरो क़बूल कंदो माव रब तुंहिंजो वाइदो सचो सचे महबूब जो वास्तो थी मोहम्मद रमज़ान मुग़ल साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेलो लिखण क़बूल फरमा मिठे मोहम्मद जे सदके मोहम्मद रमज़ान साईं के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा साईं जे पुटनि सभिनी पुटनि खे बचड़नि अमड़नि न्याणियुनि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला हिननि जे रोज़ी रिज़्क़ में इज़त में बरकतूं अता फरमा ओ मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजे हिफ़्ज़ अमान में आहिनि हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा जेके बि मुग़ल साहब जा माइट मुग़ल हिन दुआ में आया हिन पाड़े जा जवान दुआ में आया मिठे मोहम्मद जो वास्तो थी क़यामत ताईं सभिनी खे हर मोड़ ते कामयाबी फ़तेह ऐं इज़त अता फरमा ओ मौला ए करीम मां दिल जूं गुजरियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां ओ मुंहिंजा करीम रब नबी साईं जे सदके ऐं अम्मा जन्नत ख़ातून फातिमत ज़हरा जे सदके अॼु असां सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ात फरमा बशीर अहमद जियो साईं जा बच्चा घर आबाद फरमा मोहम्मद ज़ीशान फुल पोटो साईं खे सरकारी नौकरी अता फरमा जेके भी असांजा नौजवान बेरोज़गारनि सभिनी खे रोज़ी अता फरमा आका जी सारी उम्मत के अली अकबर जो वास्तो थी फिरके वारत खां बचा सॼे सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख दुरूद पाक जूं महफ़िलियूं थियनि या दुआ मुंहिंजी क़बूल फरमा जे मोहम्मद रमज़ान मुग़ल साहब के दुआनि जे लाइ चयो उन्हनि सभिनी जा बेड़ा पार फरमा असां सभिनी जा बेड़ा पार फरमा ओ मौला ए करीम जेके भी सभिनी जे दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि वसल्लिमू तस्लीमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी